अशहदु अन्ना सय्यदना व सनदना व शफीअना व हबीबना व हबीब रब्बिना व नबीना व सफीअना। रिकॉर्डिंग हाफिज मुश्ताक अहमद भट्टी सेवानी। व हादियना व शाफिअना व नाफिअना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर कुलूबना व नूर कुबूरना व नूर सुदूरना व नूर हशरना व नूर नशरना। बेशक बेशक। व नूर आबाना व नूर उम्महातना व नूर अजदादना व नूर जद्दातना व नूर हयातना व नूर ममातना। नूरना व नूर रब्बिना व महबूबना व महबूब रब्बिना व माशूकना व मौलाना व मौजाना। व महबूबना व माशूकना व मौलाना व मंजाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु ताला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अहबाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहल बैतिहि अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी किताबिहिल क़दीम व ख़िताबिहिल अज़ीम। सुभान अल्लाह। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल बिफ़ज़लिल्लाह व अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्मुक़िमीन वल्मुतमइन्नीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व महबूबिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। सभी बुलंद आवाज़ से दुरूद पढ़ो नबी पाक दे मतलब। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व महबूबिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। बड़ी दफो शौक से दुरूद पढ़ो सभी बुलंद आवाज़ से दुरूद शरीफ। अर्श आज़म मंज़ले रफ़ात रसूलुल्लाह की हशर में खुल जाएगी इज्जत रसूलुल्लाह की। वो जहन्नम में गया जो उनसे मुस्तगनी हुआ। खलीलुल्लाह को हाजत रसूलुल्लाह की। तुमसे और जन्नत से क्या मतलब है मुनकिर दूर हो। हम रसूलुल्लाह के जन्नत रसूलुल्लाह की। आए बुलबुलाने गुम चाहे गुलजार अहमदी सल्लू अला मुहम्मद व आले मुहम्मदी। सलात नबी पाक दे शौक सा मोहब्बत सा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व महबूबिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। बड़ी दफो सभी शौक सा दुरूद पढ़ो सभी बुलंद आवाज़ सा मोहब्बत सा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। दोस्तों अजीजों,
रब्बुल आलमीन जे मुक़द्दस कलाम जेका आयत सगोरी मूं तव्हां दोस्तनि जी ख़िदमत में तिलावत कई आहे उन में अल्लाह जी ज़ात आहे बरकात हिक नेमत ऐं रहमत ऐं पंहिंजे करम जे मथां ख़ुशीअ जे बयान इज़हार करण जो बयान फरमायो आहे। दोस्तो छॾियो न टे ॿिया गाना कीअं ख़बर अल्लाह तो खैर करे बा कोई नहीं मां तो चाहे झोली मुझे में हित दुरूद पर नबी पाक की मोहब्बत अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। सभी वरी सभी सलात और शौक सा मोहब्बत। दुनिया जे तख्ते ते मुख्तलिफ क़िस्मनि जूं ख़ुशियूं थींदियूं आहिनि। गौर सां ॿुधो अदा मोहब्बत सां। का अहिड़ी ख़ुशी हूंदी आहे जा फ़क़ति हिक इंसान जे लाइ ख़ुशी थींदी आहे। मिसाल जी तौर मूंखे ज़ाती नफ़ो पहुचंदो मां अकेलो ई ख़ुशि थींदुसि। सम्झो था बा? हा सभु गौर सां सम्झो ॻाल्हाईंदा हलो मोहब्बत सां इश्क सां प्यारे नबी पाक ते दुरूद पर बुलंद आवाज़ सां मोहब्बत सां शौक़ सां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। का हिकिड़े शख़्स जे ज़ात लाइ ख़ुशी हूंदी आहे। का अहिड़ी ख़ुशी हूंदी आहे जो हिकिड़े घराने खे शामिल थींदी आहे। ॿियूं वरी अहिड़ियूं ख़ुशियूं हूंदियूं आहिनि जो घर खां टपी ॻोठ वारा सभु ख़ुशि थींदा आहिनि। का अहिड़ी ख़ुशी हूंदी आहे जो ज़िलो सूबो मुल्क सॼो ख़ुशि थींदो आहे। मगर हिन ख़ुशीअ में अल्लाह ताला अहिड़ी नेमत बयान फरमायो आहे जेका ॻोठ ते बंदि न आहे, सूबे ते या ज़िले ते बंदि न आहे, हिकिड़े मुल्क ते बंदि न आहे, पर अहिड़ी ख़ुशी आहे जो काइनात जे ज़र्रे ज़र्रे लाइ ईद आहे। हा साईं, अर्शिन बि आहे ख़ुशी मल्हाई, फर्शिन बि ख़ुशी मल्हाई, नूरी भी खुशी मल्हाइन था, खाकी भी खुशी मल्हाइन था पिया। मखलूकात जे लाइ त खुशी आहे पर हक़ीक़ी ख़ालिक रब जे लाइ बि खुशी आहे। उहा कहिड़ी खुशी आहे? सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात आहे बरकात फरमायो वल्लज़ी बास फिल उम्मीन। रब जी ज़ात मां उहो रब आहियां बास फिल उम्मीन जाहिल कौम में, अनपढ़ियल कौम में, नादान कौम में पंहिंजे सुहिणे मोहम्मद नबी खे मोकिलियो आहे। गौर सां ॿुधो अदा मोहब्बत सां सुहिणे नबी जो मीलाद बास मोकिलियई कंहिंखे बास फिल उम्मीन रसूलन मिनहुम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह वइन कानू मिन क़ब्ल लफ़ी दलाल मुबीन। रजे तो मां तव्हांजे पंहिंजो हबीब मोकिलियो आहे, अहिड़ो महबूब जेको तव्हांजे मथां क़ुरान पाक जो आहे तूं पढ़े थो, पढ़ाए थो, अव्हांजे अंदर खे बि निगाह करम सां साफ़ ऐं रोशन थो बनाए। अज़ीज़ मुंहिंजा सरवरे काइनात जो मीलाद फ़क़ति बास जे लस ते खणबो। अल्लाह ताला जी ज़ात फरमाए त अब्बास मोकिलियई पंहिंजे हबीब खे। मौला भला पैदा कॾहिं थियो आहे? रब जी ज़ात फरमाए कुल इन सलाती व नुस्की व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन ला शरीक लहू व बिज़ालिका उमिरतु व अना अव्वलुल मुस्लिमीन। कुरान शरीफ ॿुधो, कुरान पाक मां मुझे मोहम्मद नबी जो मीलाद साबित। रज तो मुझा हबीब ऐलान कर बेशक मुझी नमाज, मुझे हज जा अरकान, मुझी जिंदगी ऐं मुझो विसार सब अल्लाह जे लाइ जेको जहान जो रब आहे, उन जो को शरीक न आहे ऐं मां पहिरियों मुस्लमान। हुजूर फरमायो मां केर आहियां? अव्वलुल मुस्लिमीन। केर आहियां था ॻाल्हायो? अव्वलुल मुस्लिमीन। अव्वल सरवरे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्वल। रब जी ज़ात आहे बरकात। ॿी आयत में इरशाद फरमायो हुवल अव्वल वल आखिर वल ज़ाहिर वल बातिन
वहुवा बिकुल्लि शैइन अलीम। मुझा हबीब ऐलान कर इहो रब अव्वल बिया, आखिर बिया, ज़ाहिर बिया, बातिन बिया, कुल शे खे ॼाणंदड़। शेख अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब में आंदो आहे त अल्लाह ताला जो शान भी इन आयत में आहे, मोहम्मद अरबी जो शान भी इन आयत में आहे। खुदा भी अव्वल आखिर ज़ाहिर बातिन आहे, मोहम्मद अरबी भी अव्वल आखिर ज़ाहिर ऐं बातिन। हुज़ूर अव्वल शाम अव्वल कौर सां ॿुधो, मोहब्बत सां ॿुधो, ईअं वाइड़ा नथो दुरूद पढ़ो नबी पाक ते शौक़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी ॿियो दफ़ो बुलंद आवाज़ सां हज़रत नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात ता बरकात अव्वल छा में अव्वल। हुज़ूर फरमाईंदा अना अव्वलुन नबिय्यीन फिल ख़ल्क़ व आखिरुहुम फिल बास। पैदा कर में भी मां मोहम्मद अरबी अव्वल। सही ॿियो छा में अव्वल आहे? फरमाईंदा अना अव्वल मन काल बला। जॾहिं अल्लाह ताला रूहनि खां वाइदा थे वरिता, रब जी दरबार में कालू बला जो वाइदो पेसे हलियो, कालू बला जे चवण में भी अव्वल अव्वल मां मोहम्मद अरबी हो मां। छा में हुज़ूर अव्वल आहे? पैदा थियण में भी अव्वल, कालू बला जे चवण में भी अव्वल। अना अव्वल मन तनशक्कु अनहुल अर्द। दुनिया फना थींदी, माण्हू महशर जे मैदान में उथंदा, हिसाब किताब जे लाइ हलंदा। हमेशा दुनिया उथंदी कान का गुंबद खिदरा मां अव्वल उथंदुसि त मां मोहम्मद अरबी उथंदो मां। पैदा थियण में अव्वल, कालू बला चवण में अव्वल, दुनिया जे तख़्ते ते उथण में अव्वल। फरमाईंदा अना अव्वल मन यमुर अला सिरात। पुल सिरात रखी वेंदी जहन्नम जे मथां, अव्वल मां मोहम्मद अरबी लॻंदुसि। अना अव्वल मन यदुकु बाबल जन्नत। जन्नत जा दर बंद लॻाता हूंदा, खोलींदुसि अव्वल मां मोहम्मद खोलींदुसि। ॿियो सही छा में अव्वल? फरमाईंदा अना अव्वल मन यशफअ बैन यदै रब्बी। क़यामत जो मैदान थींदो, माण्हुनि जो हिसाब किताब कोन थींदो, सारी दुनिया ख़ामोश लॻी पई हूंदी, अव्वल अव्वल अल्लाह जे दरबार में शफ़ाअत मां कंदो मां। नारे तकबीर, अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह। सही है तो जारी जरूर पर नबी पाक जे मोहब्बत सां शौक़ सां। ॻाल्हि ॿुधो न, तव्हांजे दुरूद में रफ़्तार सां मूंखे पसंदि न आहे। बुलंद आवाज़ सां पढ़ो, शौक़ सां, मोहब्बत सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। अञा भी बुलंद आवाज़ सां, शौक़ सां, मोहब्बत सां। हज़रत नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात ता बरकत। फरमाईंदा शफ़ाअत में भी मां अव्वल हां। फरमाईंदा अना अव्वल मन यस्जुदु बैन यदैल्लाहि यौमल क़ियामह। क़यामत में मैदान थींदो, ख़ुदा जे दरबार में सजदो कंदुसि त गुनहगार जे छॾाइण जे लाइ अव्वल मां कंदुसि। हर शइ में अव्वल। हिकु आशिक़ बयान फरमायो, फरमाए थो बना सारी खुदाई से मोहम्मद मुस्तफा पहले। अव्वल हुजूर पैदा था। बना सारी खुदाई से मोहम्मद मुस्तफा पहले। न हवा थी न आदम था न था ज़ाहिर खुदा पहले। काश नहीं। हजरत सुल्तान अल औलिया मखदूम मोहम्मद ज़मा रहमतुल्लाह अलैह भी फरमायो, फरमाए तो साहिब सैयद खल्कियो जॾहिं जाए नमाज़। अल्लाह करे हबीब खे पैदा फरमायो जॾहिं मकान कोन हो, मकीन न हो, अर्श न हा, फर्श न हा, मलक न हा, फलक न हा, का शइ कान हुई। अव्वल दुनिया जे तख़्ते ते वजूद में आयो त मोहम्मद अरबी आहे। करे सही। फरमाए तो साहिब सैयद खल्कियो जॾहिं जाए नमाज़। लैस कमिस्लिही शैउन हुस्न हद्दन का। मुझे सुहिणे नबीअ जो मिसाल आहे ई कोन। लैस कमिस्लिही शैउन हुस्न हद्दन का। अल मोमिन मिराअतुल मोमिन लोका ॻाल्हि लिकाए। अरे कुंजू कुल्फती आहे हम हथ हबीब जे। सब अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे अता फरमायो। ही सुल्तान औलिया
पर हजरत बेटा साहब रहमतुल्लाह अलैह भी दरबार में अर्ज़ करे सोना मां भी पाजे ज़बान सां नज़राने अक़ीदत पेश कर। अल्लाह अल्लाह और असां ॿुधो फ़क़ीरी हाल आहे, ग़रीबी हाल आहे, वहां ख़िदमत में पेश कबो। पर जीअं मां तव्हांखे अर्ज़ु कयां ईअं तव्हां मुंहिंजे सुहिणे नबी ते बुलंद आवाज़ सां दुरूद पढ़ो त महफ़िल मचे। बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ़ शौक़ सां। अल्लाह सल्ली अला सय्यिदना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व बारक व सल्लम अलैहि तस्लीमा। हजरत भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह भी अर्ज़ कयो समय तो साहर दासी गार की कहंदा 4 गिला कंदा। हां गौस आज़म जे गिला करण वारनि खे चैलेंज खुदा जो कसम आहे गौस जो दुश्मन कॾहिं दुनिया में भी इज्जत न हासिल कंदो, जहन्नम में भी पादर खाईंदो। याद रखो ओ दोस्तो मुझे मोहम्मद रबी जो निजो सच्चो सैयदा बच्चो निधन को ना है जो गारियूं नींदा गिलाऊं कंदा ताना कंदा। इमाम ज़ैनुल आबिदीन खां साबियो केर बच्चो ही कोन हो। ओ दोस्तो हुसैनी सादात मां हिकिड़ो ज़ैनुल आबिदीन बच्चो हो। हज़रत इमाम हसन जे औलाद मां हसन मुसन्ना बच्चो हो। मदीने तैयबा में रहंदो हो। नंढड़ी उम्र जो जहां मुंहिंजो गौस पैदा थियो। हा पर अल्लाह ताला जॾहिं अखियूं कजूं कढी थो छॾे शुनास वारियूं पोइ मञींदो ई कोन को न मञींदो छा कबो। ओ दोस्तो गौस आज़म रहमतुल्लाह अलैह शान वारो जवान आहे। हिकु दफ़े बगदाद शरीफ़ में आहे पढ़ण जो दौर आहे। सुभान अल्लाह रात जो न ॾींहं जो सुजागी में मस्जिद में वेठो आहे। मुंहिंजे सुहिणे नबी पाक जी ज़ात बरकत जो दीदार नसीब थियो। सुभान अल्लाह फरमायो ओ अब्दुल कादर तू ही भेजल को न पढ़ियो आहे त मस्जिद में वेही आराम कर, घर में वेही निंड्रू कर, उथी मैदान में मां मोहम्मद जे दीन जो ऐलान कर। चवण लॻो साईं बगदाद जे शहर में वॾा आलिम आहिनि, मुहद्दिसन, मुफ़स्सिर आहिनि, मुहक़्क़िक़ आहिनि, फ़क़ीह आहिनि, मानी बदी बयान जा माहिर आहिनि। मूंखे हिजाब थो अचे मथां को ग़लति ॻाल्हाए वञा। पाण फरमाइण लॻा वात खोले थो पियो। 7 दफ़ा हुज़ूर पंहिंजी लिब वात में विधी आहे। फरमाईंदा अब्दुल कादरा उथी मिंबर ते बीह क़यामत जे मैदान ताईं तुंहिंजे ज़बान मां न की गुफ़्तो ग़लति निकिरंदो, न की तुंहिंजी दुआ रब ख़ाली मोटाईंदो। ओ दोस्तो उन शान वारो आहे पंहिंजे किताब सिरुल असरार फीमा यहताजु इलैहिल अबरार में 4 हदीसूं आंदियूं अथई। किताब जो नालो भी लिखी छॾियो सिरुल असरार फीमा यहताजु इलैहिल अबरार। 4 हदीसूं आणे गौस आज़म फ़ैसिलो कयो त कलम वारी हदीस भी सही आहे, अकुल वारी हदीस भी सही आहे, नूर वारी हदीस भी सही आहे, रूह वारी हदीस भी सही। सही भला पोइ 4 सही थियनि क्या? समय तो नूर मजा भी मुराद नबी करीम, अकुलमा भी मुराद नबी करीम, कलमा भी मुराद नबी करीम, रूह मजा भी मुराद नबी करीम। ये 4 मुझे सुहिणे हबीब जूं वसफ़ूं आहिनि। कलम भी हुज़ूर आहे, अकुल भी हुज़ूर आहे, रूह भी हुज़ूर आहे त नूर भी हुज़ूर आहे। साईं हुज़ूर कलम कीअं तशरीह कर। समय तो कलम छाजे लाइ हूंदो आहे? हिकिड़े किताब तां ॻाल्हियूं नकुल करे ॿिए किताब ते आणी वियो आहिनि। मुंहिंजो मोहम्मद रबी कलम आहे छो त मुस्तफ़ा सां क़ुरान लोह महफ़ूज़ मां नकुल थी मोमिननि जे सीने में पहुतो आहे। समय तो अकुल भी नबी पाक आहे छो त अकुल सां ख़बर पवंदी आहे त हीअ शइ सुठी आहे, हीअ किनी आहे, हीअ भली आहे, हीअ बुरी आहे। मुंहिंजे हबीब सां पतो पियो त हीअ पाक आहे, हीअ पलीत आहे, हीअ जाइज़ आहे, हीअ नाजाइज़ आहे, हीअ मकरूह आहे, हीअ मुबाह आहे। अकुल भी मुंहिंजो आका मोहम्मद अरबी आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। समय तो रूह भी नबी पाक आहे छो त रूह सां इंसान जी ज़िंदगी हूंदी आहे। ईअं न बा रूह निकिरी वञे ज़िंदगी रहंदी न, रूह सां इंसान जी ज़िंदगी आहे। समय तो रूह भी नबी पाक आहे छो त रूह सां सॼे जहान जी ज़िंदगी आहे मुंहिंजे हबीब जे सदके। भला से नूर भी समय तो नूर भी नबी पाक छो त नूर जी माना छा? अज़ाहिर बिज़ात वल मुज़हिर लिल गैर। चओ था हुज़ूर नूर आहे पर सम्झो माना कहिड़ी आहे जी? हां अज़ाहिर बिज़ात वल मुज़हिर लिल गैर। इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब में आंदो त नूर जी माना छा? पाण बि रोशन ॿिए खे रोशन कंदड़। नूर छा के त जो पाण बि रोशन हुजे ॿिए खे बि रोशन करे। ईअं न बा ही चंद्राड में पाण बि रोशन आहे त असांखे बि रोशन पई थी करे। सिज में नूर हूंदो आहे
पाण बि रोशन आहे, दुनिया खे बि रोशन कंदो आहे। चंड में नूर आहे, पाण बि रोशन आहे, दुनिया खे बि रोशन कंदो आहे। ऐं मुंहिंजा मोहम्मद अरबी बि नूर आहे, पाण बि रोशन आहे, पूरी दुनिया खे मोहम्मद अरबी चमकायो। नारा तकबीर, अल्लाह या रसूल अल्लाह। उन शान वारो मुंहिंजो हबीब रबी अल्लाह ताला फरमाए त हुव अल्लज़ी बअस फिल उम्मीन, मां उहो रब आहियां जंहिं अनपढ़ियल क़ौम में पंहिंजे हबीब खे मोकिलियो आहे। पैदा अव्वल थियल आहे, कॾहिं पैदा थियो? शार बयान फरमाए मक्का में इश्क मस्ती में वही अव्वल वही आखिर, अव्वल भी हुजूर आहे, आखिर भी हुजूर आहे, ज़ाहिर भी हुजूर आहे, बातिन भी हुजूर आहे। मुंहिंजे मोहम्मद आका जे अॻियां कुल हैरान। कहिड़ी मां जो पुट आहे जो चए त मां नबी जहिड़ो आहे? न, उन शान वारो आका, उन फैज़ वारो आका, उन मेहरबानी वारो आका, उन चमक ऐं दमक वारो आका। जॾहिं बीबी हलीमा खणे थी उन खां पुछ त मां तो दिल भर में छा ॾिठो? असां तो त सम्झो ठीकु आहे भाई, हथ पेर हूंदा हा, ज़ुबान हूंदी, उचरिया ज़ाहिरी शक्ल ते भुलिजी न पा। अल्लाह ताला जी ज़ात आहे, बरकात हबीब हक़ीक़त में नूर आहे, लिबास बशरी आहे, सूरत बशरी आहे। रब पंहिंजे मोहम्मद अरबी खे लिबास बशरी ॾे मोकिलियो। सोना वञ दुनिया जे तख़्ते ते मां अल्लाह जे दीन खे हला, ज़ाहिरनि खे आलिम बना, बेदीननि खे दीनदार बना, जेके फर्शनि तन खे मुस्तफ़ा तूं अर्शनि जा सैर करो। हा, उहो हबीब आयो। अल्लाह ताला खे त कुल बिफज़लिल्लाह, चओ मुंहिंजा हबीब छा चओ? कुल बिफज़लिल्लाह व बिरहमतिही फबिज़ालिक फलयफ़रहू हुव खैरुम मिम्मा यजमऊन। ऐलान कर मुंहिंजा हबीब त मां अल्लाह जे फज़ल ऐं मुंहिंजे रहमत ते ख़ुशी कनि, मां जे भलाई कयां त उन ते ख़ुशी कनि। ॿुधाबा मुस्तफ़ा जहिड़ी ॿी भलाई आहे? ॻाल्हाए भई, अहिड़ी ॿी भलाई आहे का? अल्लाह ताला जो क़ुरान करीम गवाह रजतो लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफ़ुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी दलालिम मुबीन। मां अल्लाह वॾो थोरो हिकिड़ो थमा जो पंहिंजो मोहम्मद अरबी तव्हांखे अता कयो अथमि, पंहिंजो सुहिणो नबी तव्हांखे ॾिनो अथमि। दोस्तो मुस्तफ़ा जो मीलाद मल्हाइजे, ख़ुशी कजे त मोहम्मद अरबी जी कजे, उर्स मल्हाइजे त सरकार जो मल्हाइजे। मुस्तफ़ा कीअं आयो इहो बि बयानु कबो, मुस्तफ़ा जो ख़ुशी जो दर्जो कहिड़ो आहे इहो बि बयानु कबो। दुरूद पढ़ो नबी पाक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बुलंद आवाज़ सां वरी दफ़ो दुरूद शरीफ। हज़रत नबी करीम अलैहिस्सलाम जी हदीस आहे मवाहिबुल दुनिया में अल्लामा कस्तलानी रहमतुल्लाह अलैहि आंदी आहे। हुज़ूर फरमायो कुन्तु नूरम बैन यदै रब्बी क़ब्ल अन यख़्लुक़ आदम बअरबअत अशर अल्फ आम। समय सां आदम आलम रब जे दरबार में नूर हो। ही त हिकिड़ी रिवायत। ॿी रिवायत मशहूर रिवायत जिब्रील अलैहिस्सलाम वारी रिवायत। हुज़ूर जे दरबार में आयो, पाण खां जिब्रील कम उमिरि उमिरि घणी अथई? वॾो हां क़िबला ॾाढो कॾहिं को भला ॿुधा पता पार ॾिबा न। चईं जॾहिं मां पैदा थियोसि अर्श न हुया, फर्श न हुया, पाणी न हो, बाहि न हुई, जन्नत न हुई, दोज़ख न हो, का शइ कान हुई। तमें कुझु हूंदो साईं बि का बि शइ कान हुई मगर हिकिड़ो तारो हूंदो जेको चोथे परदे में चमकंदो। घणा साल हो साईं? 70,000 साल बीठो हूंदो, 70,000 साल लही वेंदो। इन खे लहंदे उभरंदे मूं 72,000 भेरा ॾिठो। अल्लाह जी ज़ात आहे, बरकात जी महिरबानी थी। रब जो अहिड़ो हबीब पैदा फरमायो। रब ते मां त ॾिठो आहे पर अहिड़ी मखलूकात पैदा कयां उन्हनि खे बि पतो पए त हा रब जो हबीब ही आहे। मुस्तफ़ा जे करे हुज़ूर जे सदके अल्लाह ताला जहान ठाहियो।
आसमान ठहा, ज़मीन ठही, ज़मीन ते अल्लाह ताला जिन्ननि खे रखायो। अञा इंसान पैदा ई कोन रहा, जिन्न रहंदा ज़मीन ते। अल्लाह ताला जिन्ननि में इबादत फर्ज़ कई, इबादत कयो, इबादत करण लॻा। के इबादत कनि के कोन। अज़ाज़ील ॿुधो थियो आहे अज़ाज़ील पाण वारो यार चवण ते मस्जिद खां भॼंदो आहे। छा ईंदो आहे वञी छा मर त पतो पए न किथां मोचड़ा अचनि। हा ओ ख़ुदा जे फर्ज़ खे छॾण वारा कहार जे कहर खां डिॼ ॼाण न पतो तॾहिं पवंदी जॾहिं कहार जी कहरी कोरट खुलंदी। कबर में पहुचंदे अहिड़ी तब्दील कबर जी ईंदी जो हिन पासे ॾाढा हुन पासे टपी वेंदा। हिकु हिकु हो नाग जानवर जो हूंदो, ज़हर जो पूरो फिटो करे त जबरनि खे जलाए छॾे। तूं असां केरु आहियूं अबा? अल्लाह खे राज़ी कर, ख़ुदा जे मस्जिदनि खे आबाद कर। मुंहिंजे सुहिणे नबी पाक जी ज़ात आहे, बरकात हदीस आहे, फरमाईंदा अल मसाजिद सूकुम मिन अस्वाक़िल आख़िरह मन दख़लहा कान दैफ़ल्लाह। फरमाईंदा मस्जिदियूं अल्लाह जे रहमतियूं बाज़ारियूं आहिनि। अबा माफ़ कर बेटा के कोन अल मसाजिद सूकुम मिन अस्वाक़िल आख़िरह, मस्जिदियूं अल्लाह जे रहमतियूं बाज़ारियूं आहिनि। ख़ुदि गौर सां साईं भला पोछा समय सां मन दख़लहा कान दैफ़ल्लाह, जेको मस्जिद में घिरंदो आहे अल्लाह ताला ऐलान कंदो मलाइको मां रब जो महिमान आयो। अल्लाह अल्लाह केॾी महिरबानी आहे। ऐं मलाइको मां अल्लाह जो महिमान आयो आहे। महिमान जी महिमानदारी करणु मुंहिंजो फर्ज़ आहे। मौला छा थो करी समझो कुरआहुल मग़फ़िरह व तोहफ़तुल करामह, मां रब जी ज़ात आहे बरकात जी महिमानी हा तयार कई आहे। जेके बि गुनाह जा बोझ खई आयो आहे मस्जिद में घिरण सां मां रब जी ज़ात बख़्श थो कयां। कान मिनल जिन्न, उहो बि जिन्ननि में रहंदो हो पर एतिरी इबादत कंदो हो जो रूए ज़मीन ते गिरांट जेतिरी ज़मीन ख़ाली न आहे जंहिं ते शैतान सजदो न कयो हुजे। 6 लख वर्ष इबादत कई हुई, 6 लख साल इबादत कई। पहिरियों आसमान वारनि दुआ घुरी मलाइकनि मौला ज़मीन ते घणो रहो आहे, मथे आणी असांजे जे पुठियां निमाज़ पढ़ूं। पहिरें आसमान ते पहुतो, वरी ॿिए आसमान वारनि दुआ घुरी ॿिए ते पहुतो, ऐं 7 आसमान ते वियो। अल्लाह ताला हिन जॻह लोहे महफूज़ खे खोले छॾियो, वेठो ॾिसंदो हो, वेठो मुताले कंदो हो। हिकु दफ़े लोहे महफूज़ में निगाह करे त हिकिड़ो बानू तरजी वेंदो आयो। वेही चई त मलाइकनि खे मलाइको त जी साईं की ख़बर त हिकु शख़्स तरजी वेंदो तव्हां मां तव्हांजी वेनती कर तव्हां मां तरजी वेंदो। अल्लाह जी ज़ात आहे बरकात खे पसंदि न आयो। रब चयो जिब्रील आहे पन्नू बि खण कलम बि खण, अज़ाज़ील खे त लिखी ॾे त जेको अल्लाह जो फरमान पूरो न करे तंहिंजी सज़ा छा। लिखियईं हेॾा मौला जेको न तुंहिंजो चवण न करे उनजी सज़ा इराए त उनजे विच में लानत जो तौक हुजे। दर तां तरजी वञे, रब जो जिब्रील पन्ने खे काबू कर, संदसि फ़ैसिलो आहे। हाणे जिन्ननि जो फसाद घणा कया अल्लाह ताला ज़मीन में इंसान जे पैदा करण जो इरादो फरमायो ऐं मलाइकनि खां अल्लाह ताला मशवरो पुछियो। दुरूद पढ़ो नबी पाक ते बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बुलंद आवाज़ सां शौक़ सां सभई दुरूद शरीफ। अल्लाह ताला जी ज़ात बरकत फरमाता इज़ क़ाल रब्बुका लिल मलाइका इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफा। रब के मलाइको मां पंहिंजे ज़मीन में ख़लीफ़ो थो पैदा कयां। हज़रत इंसान अदम मां वजूद में थो आहियां, तव्हांजी कहिड़ी सलाह। मलाइकनि खे ख़बर हुई लोहे महफूज़ में ॾिठो आहियां त इंसान फसाद कंदो, खूनरेज़ी कंदो, बुराइयूं कंदो। कालू अतजअल फीहा मन युफ़्सिदु फीहा व यसफ़िकु दिमा। मौला हो छो थो पैदा करे जेके फसाद कंदा, खून कंदा, रक्त हारींदा, न पैदा कर। रब चयो मां ॼाणां थो जेकी तव्हीं नथा ॼाणो। वाकई के फसादी हूंदा
के गुनहगार हूंदा पर के अहिड़ा बि हूंदा जो सॼी राति मां रब जे याद में गुज़ारींदा। अल्लाह अल्लाह हक़ीक़त में ईअं खुदा वारा राति जो निंड न कंदा आहिनि, सारी राति पंहिंजे रब जे अॻियां झुकी रोई पंहिंजे परवर खे परचंदा। इंसान खे अल्लाह ताला पैदा फरमायो, हज़रत आदम जी मिटी अलाह इज़राइल जिब्रील खे हुकुम कयो, जिब्रील जी मुंहिंजा साईं वञ ज़मीन मां मिटी पटे आ जंहिं मज़ा आदम जो जिस्म ठहे। जिब्रील जो आयो अहिड़ा थो लिखे, जिब्रील जो आयो अचे ज़मीन मां हथ विझई, ज़मीन जो ख़ुदा जे नाले मूंखे छॾ। छो किसी मुमाहिर सां वठंदा गुनाह कंदा उहे जहन्नम में सरंदा, मां ज़मीन खे ईज़ा ईंदो। जिब्रील खे कसम ॾेई मोटी आयो, रब जिब्रील मिटी आनी मोला कसम थी विझ मूंखे त क्या रब चयो ओ इसराफील तूं वञ, उनखे बि कसम ॿुधाई ऐं मीकाईल तूं वञ, कसम जे करे हो बि मोटी आयो। हज़रत इज़राइल खे रब चयो तूं वञ, ज़मीन में चंबो हयईं, ज़मीन कसम ॾियो, हीअ कसम न विझी छा बि करे मूंखे रब मोकिलियो, पासे त कोन आयो। रब चयो त कम बि तूं कंदे। हा जाबिर हूंदा, ज़ालिम हूंदा, फिरौनी दिमाग़ वारा हूंदा, पाण खे ख़ुदा सॾाईंदा, मगर हयाती पूरी थींदी चंबो लॻंदो इज़राइल जो त हूंदा ई को। हा साईं काॾे काॾे जा उहे रोज़ ज़मीन ते बादशाही करण वारा तबाह थी विया। बका आहे त मुंहिंजे हक़ीक़ी रब खे बका। इज़राइल अलैहिस्सलाम मिटी आंदी 40 साल उन मिटीअ ते अल्लाह ताला बारिश असराई। 39 साल रखियो ॾुखनि जो मींहुं, हिकिड़ो साल सुख जो मींहुं। ही आदम अलैहिस्सलाम जो जिस्म ठहियो। अल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलाम में मुंहिंजे आका सुहिणे नबी अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नूर खे अमानत रखायो। आदम में रूह फूके वियो, जॾहिं ज़िंदा थियो अल्लाह ताला सां फ़रिश्तनि खे सजदो कयो। मौला जेके बि नूरी हा सभु सजदे में किरी था। शैतान हो नारी थी मां मुवहिद हा पको, मां तोखे मञी मुंहिंजे नबीअ सां छा, मुंहिंजे नबीअ सां छा, मां तज़ीम न कंदो, मां तुंहिंजे अॻियां झुकण वारो आहियां, तोखे सजदा करण वारो आहियां, तो रब खे मां मञियो आहे, तोखां सवाइ कंहिंखे मञींदो मां कोन, आदम जे अॻियां न झुकंदो मां। रब तो वाकई ॻाल्हि सही आहे, पर वो इबादत ही नहीं हो बेरसूल जिसमें बू पाई नहीं जाती वो है कागज के फूल। आओ जंहिं गुल में बू न आहे वो कागज जो गुल बेकार आहे। जंहिं इबादत में मोहम्मदी इश्क न आहे इबादत बेकार। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जो पतो पियो आहे उन ॾुख में थो रह या साईं तूं अलाह अलाह अकुर जो छॾा ॾींदो आहे पोइ पंहिंजी ॻाल्हि शैतान जो कहिड़ो रुख अथई चई आदम ऐं बीबी हवा ॿिनि 3 ॾींहंनि में जन्नत मां निकिरण वारा आहिनि तॾहिं थो रह अॾो हमदर्द आहे। पोइ ॿुधायो वञी आयो मोर हज़रत आदम अलैहिस्सलाम सां ॻाल्हि कयईं, वरी साॻियो ना ॻाल्हि कयईं। हज़रत आदम फरमायो त न ईअं न आहे, चयोसि हिकिड़ी तरीक़ा हिकिड़ी ॻाल्हि आहे, इहो कणिक जो वण आहे, इन मां जे खाईंदे त हमेशह जन्नत में वेठो हूंदे। हीअ रब त मना फरमाई आहे, हीअ रब छा फरमायो आहे, अल्लाह जो फरमान आहे वला तक़रबा कंहिंखे लानत विझरा, कंहिंखे घटि वधि ॻाल्हि, रुॻी असां यहूदी जहन्नम में न वञूं त उहे बि असां सां गॾु जहन्नम में हुजनि। बुनियाद ताईं हली मुंहिंजे मुस्तफ़ा जे यारनि जे दुश्मनी जो उन वक़्त खां बुनियाद हलियो आहे। ओ मुस्लमान अगरि ईमान बचाइणो थई त पको सुन्नी थी रह, जी त बि सुन्नी थी जे मरी त बि सुन्नी। हा शैतान खे सदा सीधा आदम अलैहिस्सलाम खे सजदो ई मना कन कयो, पैदा बि पोइ थियो, इबादत बि कान कई, वरी जन्नत में बि हो हसद थियो आहे, सहार थियो आहे, आयो मकर रुथे जन्नत जे दरवाजे ते रोए वेठो। उहे ॿई शयूं बि आदम अलैहिस्सलाम सां गॾु जन्नत में रहंदा। नाग बि आहे, मोर बि आहे, ॾिसंदा शैतान रोए वेठो। अरे छो थो रोई, की मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जो पतो पियो आहे उन ॾुख में थो रह या साईं तूं अलाह अलाह अकुर जो छॾा ॾींदो आहे पोइ पंहिंजी ॻाल्हि। शैतान जो कहिड़ो रुख अथई
चई आदम ऐं बीबी हवा ॿिनि टिनि ॾींहंनि में जन्नत मां निकिरण वारा आहिनि तॾहिं थोरो अॾो हमदर्द आहे पोइ चई ॿुधायो वञी आयो मोर हज़रत आदम अलैहिस्सलाम सां ॻाल्हि कयईं वरी साॻियो ना ॻाल्हि कयईं हज़रत आदम फरमायो त न ईअं न आहे चयोसि हिकिड़ी तरीक़ा हिकिड़ी ॻाल्हि आहे इहो कणक जो वण आहे इन मां जे खाईंदे त हमेशह जन्नत में वेठो हूंदे रब त मना फरमाई आहे रब छा फरमायो आहे अल्लाह जो फरमान आहे वला तक़रबा हाज़िहि शजरत फतकूना मिन ज़ालिमीन हिन वण खे वेझा न वञो मता ज़ालिमनि मां थी पियो वेझा न वञो बीबी हवा सां हज़रत आदम खे साईं ॻाल्हि सवली आहे अल्लाह ताला चयो तव्हां वेझा न वञो पर जे पटे करे त ॿुधो वञी अकुल अल्लाह अल्लाह जेको वीचारो मुला हो असां पारो ॿिया त भला आहिनि उन खे हिकिड़े चोर चयोसीं तूं ढगी आहे चोरी जी गोश्त खाईंदे न बाबा हराम के खाधो बोर भेण तयारु कई मिठे ॾिठई बोर फर्स्ट क्लास चई त मज़ा मूंखे रस त ॾे बा गोश्त न गोश्त न रस ॾे गोश्त रस कढंदे हिकिड़ी बूटी अची वई त हुनखे वापसि कई चई त मां वापसि न कर चई छो चई जेका रहम सां रढ़ी चे तव्हांखे छॾे ॾिनी बीबी हवा सां बि चए त हाणे पाणे पटजी मिले त खाइजे पटींदासीं छा कोन वेझा छा कोन वेंदासीं रब बि फरमायो ला तक़रबा हाज़िहि शजरत हिन वण खे वेझा न वञो वेझा कोन वेंदासीं बाक़ी हिते पटी में खाईंदासीं अल्लाह अल्लाह जी ज़ात आहे बरकात जी कुदरत हज़रत आदम अलैहिस्सलाम इनकार करण ते आहे बीबी साण खे ज़ोर आहे त ज़रूर खाऊं उहो मेवो पटिजी आयो आहे अधु बीबी साण खाधो आहे कणक जे दाणे मां अधु हज़रत आदम खे पई थी ॾे कणक जे दाणे जे विच में संदो ईंदो आहे उन वक़्त खां अधु हज़रत आदम खाधो अधु हज़रत बीबी हवा खाधो आदम अलैहिस्सलाम जीअं जो खाधो आहे मथे तां ताज लही सारे बदन जो लिबास लही वियो जान ते लिबास न रहियो आहे रब जो क़ुरान शाहिद आहे वतफ़का यख़्सिफ़ान अलैहिमा मिन वरक़िल जन्नह जन्नत ते वण जा पन पटण लॻो जंहिं वण जे वेठो वञे वण इनकार कयो आदम अलैहिस्सलाम मां पन न ॾींदोमांइ तूं रब जी ज़ात आहे बरकात खां घुर उहो मोक ॾे त ॼाण त न ॾींदोमांइ वण इनकार कयो आहे इंजीर जो वण परे बीठो त सभु कयो ओ आदम अलैहिस्सलाम हली आहे मां छो तोखे पन ॾियां वाह इंजीर तुंहिंजा बख़्त इश्क जो पंजा बाबा अकुल वारी जाई कान रही हज़रत आदम अलैहिस्सलाम खे पन मिलिया अल्लाह जी ज़ात मना फरमाए थो इंजीर इहो छा थो करे तो छो पन ॾिना चवण लॻो मुंहिंजा मौला मां आदम खे कोन ॾिना आहिनि पर जेको आदम जे पेशानी में मोहम्मदी नूर आहे मूंखे उन जी लॼ पई आहे अल्लाह या रसूल अल्लाह और मौला शैतान ने आदम जे पेशानी वारे नूर जी तहज़ीम न कई त तरजी वियो मां खणी जन्नत आहियां पर मूंखे डपु थियो आहे मथां मोहम्मद रबी नाराज़ थी पवे उन मुस्तफ़ा जे सदके मां आदम खे पन ॾिना अथव रब जो तुंहिंजे मुस्तफ़ा जी तहज़ीम कया त मां बि क़ुरान में थो आहियां वतीन वज़ैतून कसम आहे मूंखे इंजीर जो अव्वल अल्लाह ताला इंजीर आंदो वतीन वज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदल अमीन अल्लाह ताला जी ज़ात आहे बरकात इंजीर खे इज़्ज़त अता फरमाई हज़रत आदम हज़रत बीबी हवा सां हेठि लथ काथे आदम अलैहिस्सलाम लथो सरंदे पर ॿिए त हिंदुस्तान में बीबी हवा सां लथी जिद्दे शरीफ में अरब सऊदी ज़ाल परे मुड़ुस परे अल्लाह अल्लाह हज़रत आदम अलैहिस्सलाम पंहिंजे रब जे अॻियां रोनो दुआ थो करे रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन ऐं मौला असां पाण ते ज़ुल्म कयो आहे जो तूं न बख़्शींदे नुक़सान वारनि मां थींदासीं खसारे वारनि मां थींदासीं महिरबानी फरमा 300 साल हुनई अखियुनि जो पाणी अल्लाह अल्लाह ईअं वहंदो हो पखी पाणी पीअंदा मौला हीउ त ॾाढो मिठो आहे रब त दुनिया जे चश्मे जो पाणी कोन्हे हीउ मुंहिंजे आदम नबीअ जे अखियुनि जो पाणी आहे
तो असां बि कॾहिं गुनाह करणो बाबा ख़ुशि थींदासीं मां अहिड़ो हाँ फलाणे खे घटि न कई मां हा तूं हिते कर पोइ मर त पतो पए त कंहिं साथी थिए मुंहिंजा दोस्त हज़रत नबी करीम अलैहि सलाम जी ज़ात आहे बरकात नूर आदम अलैहि सलाम में 300 वहर न थे ओचितो ख्याल आयो दास ओ मौला जे मूं आदम जे तौबा खे क़बूल न थे फरमाई अॼु मुंहिंजे मदीने जो घोट मोहम्मद अरबी मेर थे रब तो आदम अलैहि सलाम मैंने ऐना रफ्त मोहम्मदन तो मोहम्मद के कीअं सुञातो चवण लॻो मुंहिंजा मौला जॾहिं मूंखे पैदा फरमाई मुंह में साह विधी मथे जो निगाह कयां त अर्शे मां अल्लाह जे कुदरत जिते तो रब जो नालो लिखियो पियो त मोहम्मद अरबी बि तोसां कठे लॻो पियो मां चयो अल्लाह जे न पंहिंजे नाले खे जंहिंजे नाले खे पंहिंजे नाले सां मिलायो सो बि त को हबीब हूंदो रब चयो आदम अलैहि सलाम जे मुस्तफ़ा जो नालो वठी पंहिंजे सभु औलाद जे मथे मैदान ताईं जेके तुंहिंजा बच्चा थिया सभिनी खे बख़्शे छॾिया छो त मुहम्मदी नालो मूं कॾहिं ख़ाली मोटायो कोन्हे हा असां तव्हांखे बि पंहिंजे दिलि भर सां दिलि लॻाइणु खपे सभु दुरूद नबी पाक जो बुलंदा हुआ असां मोहब्बत अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम बुलंदा हुआ असां शौक़ सां मोहब्बत दोस्तों हज़रत आदम अलैहिस्सलाम जी तौबा क़बूल पई आहे बीबी हवा सां कठे थियो आहे अरफात मैदान ते मुलाक़ाती थिया हज़रत आदम खे जिब्रील अलैहिस्सलाम मुलाक़ात करे ऐं जन्नती मेवा पेश कया अर्ज़ कई क़िबला ही मेवा खाओ मेवन खाइण खां बाद में पंहिंजे कुंवार हज़रत बीबी हवा ॾे वञो ही ॻाल्हि विच ते जॾहिं आदम अलैहिस्सलाम जन्नत में आओ पर दुआ घुरी त मौला मां अकेलो हा इंसान जी माना है विरूह वारो उन सखा निकतल मूंखे विंदर खपे विरूह खपे अल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलाम जे खॿीअ पासरीअ मां बीबी हवा खे पैदा कयो बीबी सां जो पैदा थी हज़रत आदम वेझो वियो अल्लाह ताला समत आदम अलैहिस्सलाम महर ॾेई पोइ वञ काबीनू ॾे बोला हिते कहिड़ो काबीनू ॾे रब चयो आदम अलैहिस्सलाम ॿियो को बि काबीनू कोन्हे को महर इहो आहे काबीनू इहो आहे मुंहिंजे सुहिणे नबी ते 20 दफ़ा दुरूद पढ़ियो महर आहे उन खां पोइ वञ दुरूद आदम अलैहिस्सलाम पढ़ियो आहे महर तयारु थियो आहे बीबी हवा आदम जे निकाह जो ख़ुतबो ख़ुदा जी ज़ात पाण पढ़ियो हा साईं अहिड़ो निकाह न थियो जो अल्लाह पाण जो ख़ुतबो पढ़े शादी थियल आहे जन्नत में गॾु हा दुनिया ते जुदा थी विया अरफात ते तकरीर ते मिलिया आदम अलैहिस्सलाम खे रब जी ज़ात तरफ़ां मेवा आया खा ए मेवा खे पंहिंजे कुंवार ॾे वञ छो त मोहम्मदी नूर हाणे बीबी हवा जे पेट में अचण वारो हा भाई हुज़ूर जो नूर हज़रत आदम अलैहिस्सलाम निकिरी हज़रत बीबी हवा में आयो हज़रत बीबी हवा सां हूअ हमेशा 11 बच्चा ॼणंदी हुई हज़रत शीस अकेलो जाओ रब चयो त इन मज़ा मोहम्मद अरबी जो नूर वधण वारो आहे इन सां ॿियो को भाङे भाईवार न थिए टेड़ न थिए शीस अलैहिस्सलाम अकेलो जाओ मुस्तफ़ा जो नूर शीस में आयो उतां ई हलंदो 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 इब्राहिम खलील खां हज़रत इस्माइल ज़बीह खां सिधो नबी पाक जे ॾाॾे अब्दुल मुत्तलिब में मोहम्मदी नूर आहे हाणे गौर सां ॿुधो अजी मुंहिंजे सुहिणे जा मौज़ा शान वारियूं ॻाल्हियूं दुरूद पढ़ो नबी पाक ते बुलंद आवाज़ सां थिया अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा वरी ॿियो दफ़ो सभई शौक़ सां दुरूद पढ़ी नबी अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढो आहे अब्दुल मुत्तलिब नालो शीबतुल हम्द शीबतुल हम्द हिकु औरत का जेका ख्वाब बणिजा तहबीर कंदी हुई उन खां ॻाल्हि कनि उन चयो त अल्लाह ताला तोखे अमर को तूं शादी कर फातिमत बिन्त हमरा नाले हिकु औरत सां शादी कयई आबे ज़मज़म जो खूह काबे जे घर में आहे इहो अॻियनि काफ़रनि लटे छॾियो आहे इन खे न खोटे पाणी ॿाहिरि कढ खूह पूरियल हो आबे ज़मज़म जो
हजरत अब्दुल मुत्तलिब खूब खोटियो आहे हिकिड़ो पुटु तकलीफ़ आई आहे दुआ कई ओ मुंहिंजा मौला करीम मूंखे 10 पुट था फरमाए जेके मूंखे कमकार में मदद कनि त हिकिड़ो पुटु तो अल्लाह जे नाले तां कुर्बान कयो दुआ घुरियई मुंहिंजे अल्लाह जी कुदरत थी 10 पुट ॼाया ॾहूं हुआ हज़रत अब्दुल्लाह नबी करीम जो बाबू 9 हुआ ॿिया जॾहिं 10 पुट थिया राति जो ख्वाब थियुसि वो अब्दुल मुत्तलिब उथी पंहिंजे वाइदे खे पूरो कर कुर्बानी कर सुबुह जो थियो हिकिड़ी बकरी कुर्बान कई ॿी रात थी अरे वॾी कुर्बानी कर ॿिए ॾींहुं उठ कुर्बान कई टी रात थी फरमान ते उठ बकरियूं न दुनिया चई प्यारो पुटु जेको हुजे उहो प्यारो हज़रत अब्दुल्लाह तलवार हथ में थो खणे रसी हथ में थो खणे हज़रत अब्दुल्लाह के मैदान में थो आणे सब कुरैशी गॾिजी आया वो अब्दुल मुत्तलिब पुट त कोई थो पर वो रवाज पइजी वेंदो ॿियो को हीलो ॻोल्ह हलो उन वक़्त जो को आलिम हो उन वटि विया उन चयो भई ॻाल्हि ॿुधो 10 उठ आहिनि माण्हूअ जी कुर्बानी जो बदिलो 10 उठ लिखो पने ते 20 बि लिखो पने ते 30 बि लिखो पने 100 ताईं लिखो ॿिए पासे विझो अब्दुल्लाह जो नालो वो कुड़े अंदाज़ी कयो कोई अंदाज़ी कंदे कंदे जॾहिं उठनि जो नालो निकिरे त जेतिरा उठ निकिरनि ओतिरा उठ को गुनाह जो विधऊं 100 उठनि ते हज़रत अब्दुल्लाह जो नालो न आयो ऐं उठ जो नालो आयो 100 उठ वठी हज़रत अब्दुल्लाह कुर्बान कया बुजुर्ग फरमाईंदा अना बिन ज़बीहैन मां ॿिनि ज़बीह जो पुटु हा हिकिड़ो ज़बीह हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम ऐं ॿियो ज़बीह हज़रत अब्दुल्लाह ॿई कुर्बानी वारा जान उन्हनि जो नाम बचो आहे हज़रत अब्दुल्लाह जो जाओ एॾो त हसीन आहे एॾो त सुहिणो आहे एॾी त कमाल जमाल ताबो ताबश वारो आहे जाॾे वञे त हज़ारे औरतूं दीदार जे लाइ मस्तान छो त मोहम्मदी नूर अब्दुल मुत्तलिब जो दौर आहे यमन जो गवर्नर आहे अब्रा बिन सब्बाह नालो अथसि हठीलो आहे मुतकब्बिर आहे डिक्टेटर ज़ालिम आहे उनजो ॾिठो त माण्हू काबतुल्लाह जे हज ते था वञनि पुछा कि काबो छाजो आहे जेके पत्थर जी जगह सीमित ते सारी थियल आहे कि मां थोरो काबो ठहरायां हिन यकदम पंहिंजे सुनाह शहर में काबे जी जगह ते हिकिड़ी जगह ठहराई ऐं माण्हू खे चई त को बि काबे जे हज ते न वञे सभु हिते अचो सभु हिते अचो जेके वीचारा मोचण खां ॾियण वारा थिए त विया पर मुजाहिद न मुड़िया उहे अल्लाह जे हक़ीक़ी काबे ॾे वञण लॻा हिन माण्हुनि खे रोकियो राति जो हिकिड़ो अरब जो पवे हिन जे हथ सां काबे में पेशाब करे पाखाणो करे बाहि ॾेखारे हिनखे हथ अचो त मां छो मुस्लमान काबे खे फाड़िया हाथ जो लश्कर वरताई काबतुल्लाह जे शहीद करण जे लाइ हलियो आहे राब्ते जे लाइ 030030897860 राब्तो कंदा सुभान अल्लाह बेशक